नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं लाड़काणे मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जमील अहमद सूमरे मेयर लाड़काणो ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। MPA जमील अहमद सूमरो मेयर अनवर अली लोहर ऐं टाउन चेयरमैन वकार अली भुट्टो जी वॾे वज़ीर सां मुलाक़ात दौरान मेयर लाड़काणो वॾे वज़ीर के म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मसइलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। मेयर जी वॾे वज़ीर के शहर जी ख़ूबसूरती ऐं तरक़ियाती कमनि बाबति आगाही। वॾे वज़ीर पारां पेश कयल समूरा मसइला कुझु ॾींहनि में हल करण जी ख़ातिरी कराई वई। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं लाड़काणे मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जमील अहमद सूमरे मेयर लाड़काणो ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। MPA जमील सूमरो मेयर अनवर अली लोहर ऐं टाउन चेयरमैन वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। तफ़सील मालूम नासी रशीद समो खां अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल MPA लाड़काणो जमील अहमद सूमरो मेयर एडवोकेट अनवर अली लोहर ऐं टाउन चेयरमैन वकार अली भुट्टो जी कराची में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मेयर लाड़काणो वॾे वज़ीर खे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मसइलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। मेयर वॾे वज़ीर खे कॉर्पोरेशन जी OZT जेकी शेयर आहे पंपिंग स्टेशन जी सार संभाल सैनिटरी वर्करनि जी जेका खोट जहिड़नि मसइलनि जी असरनि खे मुंहुं ॾियण लाइ खयल क़दमनि बाबति पिणु आगाही ॾिनी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं MPA जमील अहमद सूमरो ऐं मेयर लाड़काणो ऐं टाउन चेयरमैन जेका आहे पेश कयल समूरा मसइला कुझु ॾींहनि में हल करण जी जेका आहे उन्हनि खे ख़ातिरी कराई आहे। जी वॾी महिरबानी रशीद।